सिंध के नामियारे फनकार मरहूम इलाही बख्श लगारी जी नाई वरसी दाद लगारी वे जो संदस अबाणे ॻोठ छांडर शरीफ में मल्हाई वई। रिपोर्ट कर रहा है अमजद लगारी। दाद लगारी भरिसां ॻोठ छानर शरीफ में सिंध के नाले वारे फनकार मरहूम इलाही बख्श लगारी जी नाई वरसी ॻोठ में मल्हाई वई। वरसी तकरीब में सिंध के नाले वारनि फनकारनि गुलाम हुसैन उमरानी, सदाकत पिताफी, कबीर लगारी, मखणो फ़कीर, दादन फ़कीर ऐं ॿियनि सुर विखेरिया। उन मौक़े ते फनकारनि चयो त इलाही बख्श लगारी सिंध जो नाले वारो रागी हो, जंहिं जलाल चांडियो के दौर में भी 500 खां वधीक सिंधी ॿोली में कलाम गाया। मरहूम इलाही बख्श लगारी फनकार सुठो फनकार हो, जंहिंजी नाई वरसी असां मल्हाए रहिया आहियूं। कंहिं बि डिपार्टमेंट हिन जी कोन मदद कई आहे, मालिकनि कई आहे। पाण मालिक ॾाढो सुठो मोतबर माण्हू हुयो, सूफ़ी तबके सां तालुक़ हुयो। हीउ उनजो आस्थानो आहे। हिन आस्थाने ते कई माण्हू राज अची रहनि था। मां हिते बाबा इलाही बख्श लगारी साहब जे वरसी ते आयो आहियां, जेको मुंहिंजो ॾाॾा उस्ताद बि आहे। तमामु सिंध जो ॾाॾा उस्ताद थियो त माने छा फनकार हूंदो, छा फ़कीर हूंदो। बाबा जलाल ऐं बाबा इलाही बख्श लगारी साहब हिकु उस्ताद जा, उस्ताद अलीगढ़ फ़कीर जा, महर साहब जा शागिर्द। अॼु अहिड़ा मलाखड़ा मेला हर कंहिं फनकार ते कोन लॻंदा आहिनि। उहा फ़कीर जी महिनत हुई। नई वर्सी असां पाण कराईंदा आहियूं। ॿ टे दोस्तनि चयो त सरकारी ख़ैर ते असां चयो न, असांखे अल्लाह ताला जो सभु कुझु ॾिनो आहे, पर असांजे लाइ वॾी जेकी ख़ुशि नसीबी आहे जो असां उन जा फर्ज़न सॾायूं था। अल्लाह ताला उन खे एतिरी ॾे जिते तव्हां पाण ॾिसो था ॿाहिरो एतिरा माण्हू कंहिं ते करे न थींदा आहिनि। सम्झा त भाउ, इहो वॾो असां ते अल्लाह साईं जो अहसान आहे जो असांखे इलाही बख्श मरहूम जो फर्ज़ंद कयईं। बाबा जी याद में हर साल वरसी मल्हाईंदा आहियूं ऐं बाबा जूं यादां अहिड़ियूं आहिनि जेके असांखे अॼु ताईं असांखे माना उहो गम जेको आहे हमेशह रहंदो आहे। पोइ उन गम भुलाइण खे असां हर साल इहा वरसी कंदा आहियूं ऐं कुझु न कुझु असांखे राहत मिलंदी आहे। बाबा साईं जी वरसी, बाबा साईं मुंहिंजो मामो हुयो। हिन जो ख़ाल त अञा ताईं न केरु भरे सघियो आहे, न भरींदो बि सही। उन्हनि ॾींहंनि में जॾहिं फ़नकार किथे ज़िले में ऐं कंहिं सूबे में जॾहिं मिलंदा हुआ, उन्हनि ॾींहंनि में ही शख़्सियतूं जेको आहे सो तमामु इलाही बख्श लगारी साहब तमामु असांजो बहितरीनु, जिथे असांजो बबर शेर फनकार जेको आहे उहो जलाल चांडियो, उन सां गॾु ही मुक़ाबिलो करण वारो ऐं साॻे उस्ताद जा शागिर्द। उन्होंने वधीक ॿुधायो त सकाफ़त खाते सार ललदी, पर उन्हनि जे फर्ज़ंदनि मीर अहमद लगारी, नूर अहमद लगारी, आमिर लगारी, यासीन लगारी ऐं ॿिया हर साल बहितरीनु प्रोग्राम करे संदनि यादूं ताज़ियूं कंदा आहिनि। आख़िर में मरहूम जी मग़फ़रत लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ TV, दाद लगारी।